पांजे सीने के धक हणण छुरियूं हणण मथो फाड़ण अचो कुरान को पुछो कुरान तू बुधाए मातम कजे या सब्र कजे असा वाबिन के न मनो असा मौलविन के न मनो अरे न अल्लाह डिठो आ न मिठो मोहम्मद डिठो आज डिठो आ ते न हसी के कुरान के डिठो पांजे मजहब के कुरान सा भेटायो जाडे कुरान चवेव ओडे हलो मुके दोस्त जो सही शाह साहब या भी इबादत आहे छा बाह में गिरो पो चवंदा जेको हिते बाह में गिरंदो मातम कंदो वो जन्म जी बाह को बचदो मा जो काथे लिखल न कुरान में न हदीस में वल वज़न वल फज़न वल अदल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फी फुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदा मुवहदन बिवहदतिन वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल वला कुफुव लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला शरीक वला जलद बलद वलद जसद रुसुम जुज़ुम उज़ुम नुसुम वला जज़्ब वस्पाई बताई बकाब बैत खस्मला व नशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह मन युशरिक फी ज़ातिही व सिफ़ातिही व आदातिही व आयातिही रुयत यतबर्रक बिगैरिही मिन नबिय्यिन व वलिय्यिन व तक़िय्यिन व नक़िय्यिन व नसीमिन व हसीनिन व जमीलिन व सगीरिन व कबीरिन फ़अलैहिल खुसरान वल वबाल ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنظومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والحكاية والعناية أعلانا وأجلانا وأتقانا وأجهدنا وأزهدنا وأكبرنا وأخطرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له ثم نشهد أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا هو عدوة نظمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة سعيد إلى
सिदरतिल मुंतहा फी लैलतिल मिअराज कशफत दुजा सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। वक़ाल अल्लाह तआला फी मक़ामिन आख़र कम मिन फ़ियतिन क़लीलतिन ग़लबत फ़ियतन कसीरतन बिइज़्निल्लाह वल्लाहु मअस्साबिरीन। वक़ाल अल्लाह तआला फ़ी मक़ामिन आख़र या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू वसाबिरू वराबितू वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून। वक़ाल अल्लाह तआला फ़ी मक़ामिन आख़र वतवासौ बिल हक़्क़ वतवासौ बिस्सब्र। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। आशिक रसूल साहबा अहल बेदा गुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो जिनखे न क़ुरान जो अदब आ बुखारी सैयद जो अदब आ थोरो परे वारा अॻिते बि सुरीअ जो। तव्हां जेके टैंकियुनि ते वेठा हो तव्हां बि क़ुरान जे करे सुरी ईंदो सैयद जी इज़त कंदो क़ुरान जी इज़त कंदो। मां दुआ थो कयां क़ब्र क़यामत में क़ुरान तव्हां ॾे सुरी ईंदो शफ़ाअत लाइ। मां तक़रीबन 3 सालनि खां पोइ आयो आहियां हिन मस्जिद में बयान करण। सो दिल थी चाहे त अॼु दिल खोले तव्हांखे टाइम ॾियां। मोहब्बत सां वेठा हो ॿई हथ मथे करे जो सुभान अल्लाह ऐं दुरूद पाक पढ़ो त इहा मजलिस बरकत वारी थिए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। जीनत के खजाने को अलमास कहते हैं यूं तो पानी पिलाता है दरिया लेकिन जो दरिया को पानी पिलाए उसे उमर बिन खत्ताब कहते हैं। सोने उमर जा आशिक ॾाढा जो सुभान अल्लाह। ये पूछना ही फजूल गे कहाँ कहाँ गे उमर। ये पूछना ही फजूल गे कहाँ कहाँ गे उमर। जहाँ जहाँ अदालत गे वहाँ वहाँ गे उमर। ये पूछना ही फजूल गे कहाँ कहाँ गे उमर। जहाँ जहाँ गैरत गे वहाँ वहाँ गे उमर। उमर काबिल उमर मकबूल उमर दुआए पैगंबर उमर मुरादे रसूल। पहलुए मुस्तफा में बनी आपकी मजार पहुंची वहीं पे खाक जहां का खमीर था। जिसकी हिम्मत पर अलीउल मुर्तजा को नाज था
सच्चा हुसैनी भी चो सुभान अल्लाह। अज दिल थी चाहे तो पेरी मोहरम वारे जो भी शान पढ़ा तो ॾही मोहरम वारे जो भी शान पढ़ा। जेके गाल वणे वो सुभान अल्लाह चले। जिसकी हिम्मत पर अलीउल मुर्तजा को नाज था, उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज था। यूं तो सजदा करने वाले बहुत गए सारे बंदे, पर हुसैन इब्ने अली का और ही अंदाज था। कटा कर गर्दने बतला गए करबला वाले कि कभी बातिल के आगे झुक नहीं सकते खुदा वाले। शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले, शहादत खूब इसकी दे गए हैं करबला वाले। निदा आती है अब भी करबला के जर्रा जर्रा से, निदा आती है अब भी करबला के जर्रा जर्रा से। हुसैन इब्ने अली जैसे नमाजी की जरूरत है। अल्हम्दुलिल्लाह अज 11 अगस्त सन 2023 बमुताबिक 23 मुहर्रमुल हराम सन 1445 हिजरी 24 जी रात थी वही है। जामिया मस्जिद गोठ आराई भुट्टा में 10 सालानो शुहदा इस्लाम कॉन्फ्रेंस उस्ताद अब्दुल हमीद भुट्टो साहब, बहु मोहतरम जनाब हाफिज अब्दुल रहमान, बहु अब्दुल कवी ऐं जुमला जमात इन शहर वासिन जी सिक भरी दावत ते 3 सालन खां पोइ अल्लाह ताला हिन मस्जिद में वरी ॿीहर क़ुर ॿुधाइण जी सआदत नसीब कराई आहे। जलसे जो उन्वान है शुहदा इस्लाम, इस्लाम जा शहीद। इस्लाम जा शहीद एडान एडान जेकॾहिं बयान कजे सभिनी जो त सॼी राति ख़त्म थी वेंदी, पर इस्लाम जा शहीद ख़त्म न थींदा। ऐं शहादत सां मुहम्मदी दीन खे ताक़त मिलंदी आहे। मां त ईअं चवंदो आहियां दोस्तो, हिन दौर में असांजे मुहम्मदी दीन इस्लाम खे कुर्बानीअ जी शहादत जी ईअं ज़रूरत आहे जीअं हिन दौर में तव्हां असांजे फसलनि खे यूरिया भाण जी ज़रूरत आहे। भाण ॾींदे त फसल खे ताक़त मिलंदी, फसल सुठो लहंदो। जीअं जीअं मुहम्मदी दीन में कुर्बानी थींदी तीअं तीअं ताक़त इस्लाम खे मिलंदी। अल्लाह जे नाले ते कुसजण में बरकत आहे, ऐं उहे ख़त्म न थींदा, अञा वधी वेंदा। हाणे ताज़ो अॻियो महीनो गुज़रियो ईद उल अज़हा जो, तव्हां ॾिठो त पूरी आलम दुनिया जे मुस्लमाननि 10 ज़ुल्हज ते 11 ते 12 ते अल्लाह खे राज़ी करण जे लाइ वहड़ा वहड़ियूं गाबा डांद उठ डाचियूं बकरियूं शेला घटा रिढा अल्लाह जे नाले ते कुर्बानी कयूं। पर पोइ बि तव्हां रोड़ी शहर वञो, सखर वञो, मुंहिंजी शिकारपुर में अचो, मालपीड़ीअ में वञी ॾिसो त अल्हम्दुलिल्लाह लखें कुसजी विया, पोइ बि हज़ारे त हलाली जानवर नज़र अचे। हलाली जानवर ॼमन भी घटि था, और हरामी जानवर ॼमन भी घणा था। तव्हांजे आराइन जे ॻोठ में हिकिड़ी बकरी जेके हिकु फर थे 2 3 4 जे 5 बच्चा थियनि त अख़बार में फोटो ईंदो, मोबाइल ते ईंदो, यार आराइन जे ॻोठ में हिकु बकरीअ खे 5 बच्चा ॼाया। और हलाली कुसजन भी अथा, शादियुनि में, भत में, दावत में, होटल ते रोज़ानो पिया कुसजन। और हरामी हिकिड़ी कुत्ती या भी 16 गुलर थी ॼणे, 14 16, पर उनखे को कोहे भी नथो।
हलाली कुसजन भी अथा पर ज़िले सखर जा मुसलमानों एडे जारे करे नजर कर त हराम इनके को कोहे भी न तो को भी नजर ही न था जन अला करे वा जारे रिस्तो रगो हलाली माल तो नजर अचे चेबो त बरकत हराम में ना है बरकत गाड़िया बरकत हलाल में अल्लाह जे नाले ते कुसजन में आ कुसजन ता पो भी वधन ता खुटन न था पेरी मुहर्रम ते यकम मुहर्रम उल हराम जे जवान जी शहादत थिया उन जो नालो आहे सैयदना उमर छा नालो आ अब असां जे जलसन में मेहमान भी ईंदा आहिनि मेहमान भली न ॻाल्हायो जेके असां जा पंहिंजा उहे त ॻाल्हायो इन जवान जो नालो छा आहे उमर तव्हीं पढ़ल लिखल वेठा हो तालीमी याफ्ता तबके जा माण्हू था नजर अचो तव्हीं ॿुधायो शाह साहब खे त उमर जे नाले में अखर घणा 4 वाह जो पढ़लो किरोना जा ए 4 इन करे चई वियो छो त चेन जो नौकर आ पर सोचे समझी जवाब दे तकड़ न कर उमर जे लफ्ज़ में अखर ओया भी ॻाल्हायो केड़ा केड़ा आइन मीम रा अल्लाह अकबर कबीरा मुसलमानों कुरान जा आशिको दीन जा परवानो उमर जो आइन थो चवे त उमर तुजी चूंड मुर्शिद हुसैन जे बाबे सोने अली कईया तवां भी न्याणिन वारा आऊं भी न्याणिन वारो तवां असां पंहिंजी न्याणी जी शादी कराईंदाऊं पोइ रिश्तो ॻोल्हींदाऊं पंहिंजे घर जो ॼाठो दामाद उनखे बणाया जेको नमाज़ी हुजे मुत्तकी हुजे परहेज़गार हुजे कुरान जो हाफ़िज़ हुजे दीन जो आलिम हुजे जुवारी न हुजे ज़ानी न हुजे शराबी न हुजे हीरोनी नशाई न हुजे तकवा वारो माण्हू हुजे मां पंहिंजी न्याणी उनखे ॾियां जेको नेक हुजे अल्लाह खे प्यारो हुजे अल्लाह जे रसूल खे प्यारो हुजे वाह उमर तुंहिंजी अज़मत तो कुर्बान वञा जो तोखे मुर्शिद अली पंहिंजी न्याणी ॾेई उमर तुंहिंजी चूंड कई आ उमर जे लफ़्ज़ में ई इनकलाब आ उमर जे लफ़्ज़ जे अखरनि में ई वॾो इशारो आ उमर जो आइन तो चवे त उमर जी रिश्ते जे लाइ चूंड मुर्शिद अली कई आ उमर जे लफ़्ज़ जो ॿियो अखर कहिड़ो ॾाढा मीम इन मीम में इशारो आ मुंहिंजा सोना उमर तुझे लाइ मदीने जे मीर बैतुल्ला जे गिलाफ के पकड़े अल्लाह साईं को रोई दुआ घुरी आ उमर जो मीम तो चवे त मिठे मोहम्मद तुझे ला दुआ घुरी आ बैतुल्ला जे गिलाफ काबा के पकड़े करे हिकड़ी दुआ मुझे हबीब मुस्तफा घुरी वरी सागी जाए ते बी दुआ असां जे महबूब नबी जे ॾाॾे खलील घुरी खलील जी दुआ कुरान जे वर्कन में लिखी पई आ हबीब जी दुआ मिठे मोहम्मद पाक जे हदीस जे वर्कन में लिखी पई आ दुआ काथे घुरन था काबतुल्ला कंहिंजो घर आ हथ मथे करे ॿुधाए अल्लाह ताके बैतुल्ला जी ज़ियारत करे चेतो इन अव्वल बैति वुदिया लिन्नास अज आराइन जे गोठ ते कुरान जी रम जा मींह था वसन लाउड भी एड़ो खोलिनो ते जो मां शिकारपुर ते दुआ कंदो वञास अल्लाह कंदो जन्नत में भी को साउं जो दुकान खोलींदी चेतो इन अव्वल बैति वुदिया लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन चो सुभान अल्लाह काबतुल्लाह मा अल्लाह जो घर अव्वल 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 जमीन ते ॾाॾे आदम बीबी हवा जो घर न हो उन्हनि जी झूपड़ी भी बाद में अव्वल घर अल्लाह जो एता सन बंगला त हाणे थिया न काबतुल्लाह सभनी को अॻ में ॾाॾे आदम जे घर को भी अॻ में
ऐं न बैतुल्लाह खे ठाहिण वारो वरी मिस्त्री भी अल्लाह जो नबी, वरी मजदूरी करण वारो मजदूर भी अल्लाह जो नबी। मिस्त्री अबो वा, मजदूर पुट वा, घर वडेरे जो, खान जो, चौधरी जो, सरदार जो, भोतार जो, घर कंहिंजो। अल्लाह फरमायो खलील मुझो घर ठायो थी अच त मजदूरी ॾियाई। सखर जा मिस्त्री वडेरनि जूं जायूं ठाहींदा, शाम जो लहंदा, पंहिंजी ॾियाड़ी 1500 रुपया वठंदा। मजदूर पंहिंजी ॾियाड़ी 700 रुपया 800 रुपया वठंदो। खलील तोखे मजदूरीअ में छा ॾियां? रब छा ॾींदे? ते वलिल्लाहि खज़ाइनु समावाति वल अर्द, मां अल्लाह जा खजाना ज़मीन आसमान में भरल। खलील जेको घुरे त ॾियां। खलील सोन ॾियां न मुंहिंजा मौला, चांदी ॾियां ना ना, अशरफियूं ॾियां न मुंहिंजा रब, दीनार ॾियां ना ना, बाक़ी छा ॾियां? खलील तो चव इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैति व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। रब्बना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतम मुस्लिमतन लक व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। वरी तो चे रब्बना वबअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम। सदके वञा कुरान ता, इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। या अल्लाह हिन घर जो नालो छा आहे? चे बैतुल्लाह। छा नालो आहे? या अल्लाह मिस्त्री केरा? चे इब्राहिम खलीलुल्लाह। मिस्त्री केरा? या अल्लाह मजदूर केरा? चे इस्माईल ज़बीहुल्लाह। ओ मौला मुझी दिल थी चवई जे करे घर जो नालो बैतुल्लाह, मिस्त्री खलीलुल्लाह, मजदूर मुझो पुट ज़बीहुल्लाह, त मजदूरीअ में मूंखे ॾे त मुंहिंजे खानदान मो मिठो मुहम्मदुर रसूलुल्लाह। सखर वारो इन मजदूरी को मथे भी का मजदूरी आए? मदीने वारो साईं दे मुझी पुष्ट मोड़े क़यामत ताईं मां खलील जो कंध मथे त खत्मे नबूवत वारो नबी मुझे खानदान में आए। अल्लाह फरमायो खलील दुआ कबूला। दुआ गलाइंदा हलो, मानी मां भी खादिया ता भी खादिया, निंड ईंदी बिनी के ॾाढा ॻाल्हायो। दुआ कबूला खलील दुआ कबूला। बी दुआ वरी मुझे हबीब घुरी, हबीब जी दुआ हदीस जे वर्कर में लिखल अल्लाहुम्मा अइज़्ज़िल इस्लाम बे उमर बिन खत्ताब औ बे अमर बिन हशाम। या अल्लाह मक्के में ब वडा भोतार थारन, ब सरदार, ब खान, ब चौधरी, ब वडेरा। या अल्लाह बिनी मो हिकड़ो तमा मोहम्मद के दे त मुझे दीन के ताकत मिले। हरू भरू नथो चवाए त खत्ताब जो पुट उमर दे, इए भी नथो चवाए त हशाम जो पुट अमर यानी अबू जहल दे। ना ना घुरण मां मोहम्मद जो कम्मा, पर चूंड करण तू अर्श वारे रब जो कम्मा। या अल्लाह जेको तोखे वणे उहो दे, छो त दिलिन जो मालिक मां नबी नाया, दिलिन जो मालिक अल्लाह तू आ, जंहिंजी दिल तोखे वणे उहो मांखे दे। अल्लाह दुआ खलील भी घुरी, दुआ हबीब भी घुरी। अल्लाह बिनी जी कबूल कई, बिनी जी दुआ गलाइंदा हलो कबूल थी वई। पर खलील जी दुआ जो असर ज़ाहिर थियो 4000 साल खां पोइ मिठो मोहम्मद मक्के जी धरती ते आयो। घणा साल? 4000 साल खां पोइ दुआ जी कबूलियत जो असर थियो।
असांजो नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबुह जो दुआ घुरे, अल्लाह शाम जो उम्र मुरीद करे ॾिनो। चओ न सुभान अल्लाह। अल्लाह दुआ कबूल थी वई। छो त खलील ऐं हबीब में भी त फर्क कान। खलीलुल्लाह इब्राहिम जी सिफ़त आ, हबीबुल्लाह मिठे मोहम्मद जी सिफ़त आ। खलील माना भी दोस्त, हबीब माना भी दोस्त। पर सखर जा मुसलमानों खलील उन दोस्त के चइबो आ जेको सब कुछ अल्लाह के दे पो अल्लाह यारी रखे। खलील काती हलाई पंहिंजे पुट जे कंध ते अल्लाह जे हुक्म सां। खलील पंहिंजी जिस्म के तौहीद जे करे बाह में दाखिल कराए। खलील पंहिंजी घरवारी बीबी हाजरा के झंग में छॾे आयो रब जे हुक्म सां, तॾहिं तो अल्लाह यारी रखेस। पर हबीब उन सोने मोहम्मद के चइबो आ जेको अल्लाह के कुछ दे न दे पर रब उन सां प्यार करे। छो तो उन जो नालो पंहिंजे नाले सां गॾु लिखायो अथई, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। रब का प्यारा नाम मोहम्मद, सबसे प्यारा नाम मोहम्मद। आशिक रसूल ॾाढा जो सुभान अल्लाह। रब का प्यारा नाम मोहम्मद, सबसे प्यारा नाम मोहम्मद। चांद से रोशन नाम मोहम्मद, दूध से सुथरा नाम मोहम्मद। आंख का तारा नाम मोहम्मद, शहद से मीठा नाम मोहम्मद। तकबीर में, कलमे में, नमाजों में, अज़ानों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। इस नाम की बरकत दिले उशाक से पूछो, जा आ जाती गे जो तन मिलिया नाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं जन दुआ घुरी, शाम जो इंतजार में वेठा हा। हजरत उमर साईं अचे अरे तक जाए, ये तलवार नंगी आ, सोने उमर जी तलवार म्याण मो नंगी ललकाइंदो अचे थो। मुझे साईं जी महफिल में सोनो उमर थो अचे। शाम जो टाइम मा साहबा उठी बीठा। मुझे साईं फरमायो छो थी बीठा हो? चैसे उमर अचे तो। साईं ख़बर नाहे अलाए कलमे जी नियत सां थो अचे, अलाए हमले जी नियत सां थो अचे। तलवार भी उघाड़ी तस। मुझे साईं फरमायो साहबियो वेही रहो, उमर नथो अचे, मां मोहम्मद जी दुआ जो जवाब थो अचे। तुम्हें यारो मुबारक हो उमर इब्ने खत्ताब आया। जेके उर्दू समझो था उहे सुभान अल्लाह। तुम्हें यारो मुबारक हो उमर इब्ने खत्ताब आया, उमर इब्ने खत्ताब आया। खुदा से मैंने मांगा था, खुदा से मैंने मांगा था, दुआओं का जवाब आया, दुआओं का जवाब आया। हजरत उमर साईं वेझो आयो। साईं जन ते नजर पयस त तलवार हेठ कयईं। पंहिंजा गोॾा भञी करे मिठे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो गोॾा खोड़े अदबन वेही रहियो। मुंहिंजे साईं जी शफ़क़त भरी नज़र जने सोने उमर ते पई। मुंहिंजो साईं हाल अहवाल वठनि था। ओ जर्नेल, असांजी मजलिस में अॼु कीअं महिमान आयो आ? हज़रत उमर जी अखियुनि मां पाणी अची वियो। चे तो अल्लाह जा हबीब, भेण जी ज़ुबान मां क़ुरान ॿुधी आवां, सोना कलमो पढ़ा। तू भी सचो आ, तुझो क़ुरान भी सचो आ, सोना नबी तुझो रब भी सचो। भेण जी ज़ुबान मां क़ुरान ॿुधी आवां। शायर इन मंज़र खे ईअं बयान कयो आहे। तुम्हें यारो मुबारक हो उमर इब्ने खत्ताब आया, उमर इब्ने खत्ताब आया। खुदा से मैंने मांगा था, दुआओं का जवाब आया, दुआओं का जवाब आया। वो आया गे तो आने दो, बिछा दो पल के राहों पर, बिछा दो पल के राहों पर। वो आया गे तो आने दो,
बिछा दो पल के राहों पर, बिछा दो पल के राहों पर, वो पेला सा नहीं लगता, वो पेला सा नहीं लगता, करो ना शक निगाहों पर, करो न शक निगाहों पर, वो आयागे वो आयागे न जाने दो, वो आयागे न जाने दो, खुदा का इंतखाब आया, खुदा का इंतखाब आया, खुदा का इंतखाब आया। वो मुखे चवण दे न उम्र जे लफ्ज़ में अखर घणा विसरी हो, उमर जो आइन तो चवे त उमर तुझी रिश्ते जी चूंड सोने अलीअ कया, उमर जो मीम तो चवे त तुझे लाए बैतुल्ला जे गिलाफ के पकड़े मदीने जे मीर मोहम्मद दुआ गुरिया। उमर जे लफ्ज़ जो टियों अखर रा या रा थी चवे त उमर तू पाण न आयो आ, तुझी चूंड अर्श वारे रब्बुल आलमीन कया। ओ जेको उमर जो दुश्मन वो अल्लाह जो भी दुश्मन, कावड़ जी जेको उमर जो दुश्मन वो अल्लाह जो भी दुश्मन, जेको उमर जो दुश्मन वो सोने मोहम्मद जो भी दुश्मन, जेको उमर जो दुश्मन वो उमर जो आइन तो चवे अली जो भी दुश्मन। देखो उमर जेकी जंहिंजी उमर सां नथी लगे उनजी अली सां भी नथी लगे, जाली आहे, उनजी सोने मोहम्मद सां नथी लगे, उनजी रब सां नथी लगे, छो त उमर पाण न आयो आहे, उमर खे अल्लाह चूंडियो। पोइ जेको ज़ाकिर मजलिस में हज़रत उमर खे गारियूं थो ॾे, नऊज़ बिल्लाह ॼण वो अल्लाह खे थो गारियूं, वो उमर खे नथो ॻाल्हाए, मिठे मोहम्मद खे थो ॻाल्हाए, अली खे थो ॻाल्हाए। अल्लाह अकबर। हज़रत उमर वेझो आयो, मुझे साईं फरमा उमर तो के केड़ी गाल उभारियो जो तू मुसलमान तो थे, तवज्जो कर भाऊ अल्लामा तारिक खालिद मामू तो के सोने हुसैन जो शान ॾही मुहर्रम वारे जो शान पढ़ियो, माता के पेरी मुहर्रम वारे जो शान तो ॿुधायां, ॾाढा जो सुभान अल्लाह। वो क्या चीज थी जुदा तुझको मेरी महफिल में लाई है, नबी साहब फरमाइंदा के हजरत उमर के, वो क्या चीज थी जुदा तुझको मेरी महफिल में लाई है, मेरी महफिल में लाई है, अचानक आज तब्दीली बताओ कैसे आई है। उर्दू समझो था जो सुभान अल्लाह। अचानक आज तब्दीली बताओ कैसे आई है। हजरत उमर तो जैसे मुझी भेण नालो भी फातिमा हुयस, से ॾाढी मार ॾिनी मास, मुखे चवण लगी ओ मुंहिंजा भाउ उमर, जंहिं बाबे खताब जो खून तुझे जिस्म जी रत में रगन में आ, उन बाबे खताब जी रत मां तुझी भेणा मुझे जिस्म में आ, मांखे मारे मारे टुकड़ा कने मां मोहम्मद जो कलमो कुरान न छॾींदी साईं। ओ भाऊ मां इस्लाम में पक्की आ, साईं भेण जा ये लफ्ज़ ॿुधी करे चौमास भेण भला हुआ शे मुखे भी त ॿुधाए, जेका उमर को अगे मुझे घर पहुची वियो आ कुरान, वो मुखे भी त ॿुधाए। भेण चयो मुझे, भेण चयो भाऊ तुझा कपड़ा पलीतुन, जल्दी कर ये कुफर वारा कपड़ा लाए। साईं पोइ मां गुस्ल कयो, मुझी भेण फातिमा मांखे नवा कपड़ा ॾिना इस्लाम जा, साईं मां कपड़ा पाता। वो भेण खे चम भेण ॿुधाए घर में छा पई पढ़े। साईं पोइ भेण कुरान जी तिलावत शुरू कई, चेती बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतल लिमन यख़्शा तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्ज़ वस्समावातिल उला। वाह जो मंज़रो सुनो, उमर कुरान पे ॿुधे पंहिंजी भेण जी ज़ुबान मां। भेण भी उहा सूरत भी पढ़े जेका सूरत अल्लाह ज़मीन आसमान जे ठहण खां 70,000 साल पहिरियों अर्श ते इहा सूरत रब पाण पढ़ी।
ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतल लिमन यख़शा तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्ज़ वस्समावातिल उला अर्रहमानु अलल अर्श इस्तवा। हजरत उमर जी अखिल मो पानी अची वियो छो त कुरान पत्थर दिल के भी नरम करे छॾींदो आ। जॾहिं भेण कुरान पई पढ़े अर्रहमान अलल अर्श इस्तवा लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ व मा बैनहुमा व मा तहत अस्सरा व इन तजहर बिल क़ौल फ इन्नहु यअलमु सिर्र व अख़फ़ा। अल्लाहु ला इलाहा इल्लाहु लहुल अस्माउल हुस्ना। इन लफ्ज़न ते भेण पोती त भाउ खोड़ण निकिरी वई। बस बस फातिमा वधीक न पड़ जाए मता उमर जो हाव न फाटी पवे। अल्लाह अकबर अल्लाह अकबर। यो सॼो आल वाल नबी साईं खे हज़रत उमर थो ॿुधाए जैसे मां हाणे भेण जी ज़ुबान मां इहो क़ुरान ॿुधी आयो आहियां। अरे मुझो साईं तो पूछा करे वो क्या चीज थी जुदा तुझको मेरी महफिल में लाई है। थक जी पिया दुआ गोरा मेरी महफिल में लाई है अचानक आज तब्दीली बताओ कैसे आई है। हजरत उमर तो सुनी मैंने बहन से सुनी मैंने बहन से वो जो लेकर तू किताब आया वो जो लेकर तू किताब आया खुदा से मैंने मांगा था दुआओं का जवाब आया। तुम्हें यारो मुबारक हो उमर इब्ने खत्ताब आया। जरे उमर मुसलमान जो साहब जमीन ते नारो है नारे तकबीर जमीन ते साहबा खुशी मलाई सुने उमर जे मुसलमान थियण ते आसमान ते साहब आसमान ते फरिश्तन खुशी मलाई चो सुभान अल्लाह। नमाज जो टाइम थियो को साहब हीअं पियो वञे को हेॾे पियो वञे वुज़ूअ जे इरादे सां क़ज़ाए हाजत जे इरादे सां हरकत थी वई। हजरत उमर तो चे अल्लाह जा हबीब छा थियो आ को साहबी हेॾे थो वञे को हेॾे थो वञे मुंहिंजे साईं फरमा उमर नमाज जो टाइम थियो आहे। छा थियो आहे नमाज जो टाइम थियो छा थींदो साईं मुंहिंजे साईं फरमायो अमी हजरत उमर खे मुंहिंजे साईं फरमा सोना उमर हाणे आज़ान ईंदी पोइ नमाज थींदी। साईं काथे नमाज पढ़दो फरमा दारे अरक़म में लिकी करे नमाज पढ़दासीं। जैसे पूछो ता लिखी करे नमाज पढ़ो उमर तुझी बिरादरी काफर मक्के में जोर असा के बैतुल्लाह में नमाज पढ़ो नथा ॾियन। हजरत उमर तो जैसे पोइ मुझे मुसलमान थियण जो फ़ाइदो कहिड़ो थियो। उमर मुसलमान थियो अञा लिखी करे नमाज पढ़ो पोइ मुझे मुसलमानियत जो फ़ाइदो कहिड़ो आहे। अल्लाह जा हबीब मूंखे मोकल ॾे मां तलवार उघाड़ी करे खयूं थो वञा। बिलाल के चौवार गुंडीदार चप थुल्ला रंग जो मुश्की अच बिलाल अज मां उमर जे कुलन ते सवार थी त तोखे बैतुल्लाह जी छत ते चाढ़िया काबतुल्लाह जी छत ते भी आज़ान दे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। शायर इन लफ्ज़न के हियां तो बयान करे मेरे इस्लाम लाने से ये छुप कर क्यों इबादत हो। पर सुभान अल्लाह न मेरे इस्लाम लाने से ये छुप कर क्यों इबादत हो। पढ़ेंगे आज काबा में वो रोके जिसकी ताकत हो। पढ़ेंगे आज काबा में वो रोके जिसकी ताकत हो। उड़ा दूंगा मैं सर उसी का उड़ा दूंगा मैं सर उसी का कुफर का जो नवाब आया कुफर का जो नवाब आया। तुम्हें यारो मुबारक हो उमर इब्ने खत्ताब आया। खुदा से मैंने मांगा
था, दुआओं का जवाब आया। हजरत उमर ऐलान क्यों के पंजी घरवारी बेवा करानी आ, तमा उमर जे सामू अचे। के पंजा बच्चा यतीम कराना, तमा उमर जे सामू अचे। अजो काबे में नमाज थी। अब्बा शरीयत जो मसलो आ, जेको मानू मस्जिद ठाराए, मदरसो ठाराए, पाण वींदो अल्लाह ॾे, पर मस्जिद आबाद आ, सवाब खाते में ॻाल्हायो लिखबो रहबो। त काबतुल्लाह में पेरी नमाज के शुरू कराई, ॻाल्हायो हजरत उमर। हिन साल भी मांगे दोस्तन चो त 40 लख हाजी हज ते वया, बैतुल्लाह में नमाज पढ़ी आया। सभिनी जी नमाज जो सवाब अज भी 1400 साल का पोइ सुणे उमर जे खाते में हले। जेके उमर नथो वणे उन बदबख्त के चो त तू काबे जे मुंह करे नमाज ही न पढ़। ॻाल सिधी आहे। अब नियत कया तो हाणे नमाज पढ़ी आ, ता भी मां भी नियत कया तो नमाज इशा 4 रकात फर्ज वास्ते अल्लाह ताला जे मुंह तरफ काबतुल्लाह शरीफ। और हिन के चो निभागे के तोखे जरी उमर वणे ही नथो त तू काबे जे मुंह छो तो कर, पो तू बियो काबो ठा। छो त काबतुल्लाह में पेरी नमाज शुरू ही हजरत उमर कराई आ। तुझी उमर सा नथी लगे तो काबे जे मुंह ही न कर, तू बियो को काबो ठा। 4 जुमला मां बार बार तकीर में चवंदो आ, दोस्तो दिल जी पट्टीअ ते लिखी छॾो, कॾी गुमराह न थींदो। नंबर पहिरों जुमलो, अबू बकर सिद्दीक जो दुश्मन थींदे साए रोज़े तो हथ खण मदीनो खसजी वेंदे। छो त सिद्दीक जो दुश्मन मदीने न वेंदो, जाते महबूब जे भाकुर में कदमन में सिद्दीक सुतो पियो। ई पखो हले तो, एल कूलर हले तो, सैयद हबीबुल्लाह शाह के हवा लगे, मुखे भी हवा लगे थी। मूसा गॾु ही 7 साल मुझी खिदमत कई थे। नात खाना भाऊ उज़ैर अहमद 7 साल मुझो हम सफर साथी आ, हिन के भी हवा लगे थी। हलऊं मदीने, हलंदो मदीने, तांजी नियत ही ना है, तारगो मोबाइलूं वठदो हिते, हलदो मदीने। मदीने हलो, मुझे महबूब जो साओ रोज़ो आ, उते 24 कलाक अल्लाह जी रहमत जी हवा हले थी। उहा हवा जी मुस्तफा साईं के लगे थी, साईं जे कदमन में अबू बकर उमर सुता पिया, उन्हनि के भी लगे थी। मुझी मोबाइल में रात जा 11:30 थियन था। ए कुरान सैयद जे मथे ते आ, हिन महल भी 11:30 था थियन। हिन महल भी महबूब जे साए रोज़े ते 70,000 मलाइक बीठान, जेके अबू बकर उमर ते नबी से दे सलाम था पढ़। आराइन जे गोठ वारो, तव्हां असां के साल साल में किस्मत सां याद कंदा हो, या 2-3 सालन खां पोइ तारीख़ वठंदा हो, पर अबू बकर उमर जई जाइ ते सुता पियान, उन्हनि ॾे 70,000 मलाइक रोज़ ॾींहं जो ईंदा थी, 70,000 मलाइक रात जो ईंदा थी। जेके हिकु दफ़ो ईंदा आहिनि, वरी क़यामत ताईं उन्हनि मलाइकनि खे वारो ई न मिलंदो। रोज़ हदीस में अचे तो 9 मलाइक अल्लाह मोकिलींदो आ त वञो सिद्दीक के सोने उमर के मुझे महबूब के सलाम पढ़ी छो। हाणे जेको इन्हनि खे ॻाल्हाए त पोइ क़ब्र में शिकिल बचंदी। हे त हुजूर जी दुआ अथव जो बच्चा वेठा हो, न त मरण सां साहबा जे गुस्ताख जी शिकिल क़ब्र में फिरी वेंदी। अल्लाह याद रख, असां सिद्दीकी आहियूं, असां फारूकी आहियूं, असां ओस्मानी आहियूं, हथ मथे करे तो असां हैदरी भी आहियूं। असांजो अकीदो आहे, मुंहिंजो अकीदो आहे, जेको मुर्शिद अली के न मञे उन जे मुंह में लख लानत हुजेसि। असां अली साईं जे कदमनि जी जुतीअ जी मिट्टी भी असां पंहिंजे अखियुनि में सुरमो करे पाईंदासीं। अबू बकर सां यारी फिटाईंदे छा खसिजी वेंदो, साओ रोज़ो याद कजांइ ये ॻाल्हियूं। उमर जो दुश्मन थींदे त काबतुल्लाह खसिजी वेंदो। 2 जुमला, हजरत उस्मान जो दुश्मन थींदे अल्लाह हे हस्ती कुरान खसे छॾी। साईं अब्दुल्ला शाह बुखारी पाड़े जो आ, बचल शाह मेणी जो असांजो वरड़ो हो सैयद साईं अब्दुल्ला शाह बुखारी, अल्लाह उनजी कब्र ते रहमत करे। साईं चवंदो हो, जेके नबी जा यार नथा वणन त उनखे कुरान कीअं वणंदो। छो त कुरान जा रावी नबी साईं जा सहाबा,
कुरान के पाकिस्तान में खणी नबी जा यार आया तवा डिठो आ काथे मक्को मदीनो काथे ता जो पाड़े में जहाने स्टाफ जे बरसा महबूब गोठ में वनो नबी से जा ट्रे यार हिते भी सुता पिया आए न बाबा काथे मक्को मदीनो मां जिले ठट्टे में वेम कराची को परते जलसो हो माके दोस्त वठी विया मकली जे कब्रिस्तान में साईं शाह साहब हिते भी नबी जा यार सुता पिया काथे पेशावर सूबो सरहद उते हिकिड़ो कब्रिस्तान आहे उन जो नालो आहे बाबा असहाब उते भी 70 नबी से जा साहब सुता काथे मक्को मदीनो कराची को 300 किलोमीटर परे मां लसबेला बलोचिस्तान में कुरान पढ़ी आयम मुखे वठी विया दोस्त चइसे हिते पंजगूर जो इलाको आहे शाह साहब कदी हलो ताके ज़ियारत करायूं इते भी नबी से जा 5 सहाबी सुता पिया झलमक्सी गंदावा बलोचिस्तान उते मां जलसे ते वयम मुखे जो से हिते हलो त ताके ज़ियारत करायूं एकड़े कब्रिस्तान में वठी विया चइसे नबी से जा 2 सहाबी हिते भी सुता लिलफुकराइल मुहाजिरीन अल्लज़ीना उखरिजू मिन दियारिहिम व अमवालिहिम यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना जिन घर छड्या वतन छड्यो सब कुछ छड्यो माल छड्यो जिन जो कब्रूं भी पाकिस्तान में ठयो अरे एड़न सहाबा के गलाइंदे खुदा नाराज थी वेंदई सहाबा के एमपीए एमएनए जो टोलो नाइन सहाबा के वडेरे जो टोलो नाइन सहाबा के भोतार जो टोलो नाइन जिले सखर जा मुसलमानों कुरान तो चे उलाइक हिज़्बुल्लाह सहाबा जे टोलो त अल्लाह जो टोलो है लश्कर अल्लाह जे टोले के गलाइंदे रब दमिर जी पवंदई मां सैयद तो के चेड़ाण जे लाइ ये गाली नथो कया ए कुरान ते हथ में तुजो ईमान तो बचाया तेजे करे उस्मान जो दुश्मन थींदे त कुरान न मिलदई ये मुजी जमात जमीयत उलमा इस्लाम जा मुजाहिद वेठान असा सुने उस्मान जा दीवाना तरे त असा जे सीने में कुरान आ पाकिस्तान में आदमशुमारी वाला चवंता 23 करोड़ मुल्क पाकिस्तान में आबादी आ आदमशुमारी थी आ 23 करोड़ विफाकुल मदारिस तहकीक कया त 23 करोड़ पाकिस्तान जी आदमशुमारी आ अल्हम्दुलिल्लाह ए देवबंद जमात में हिन महल भी पाकिस्तान में 3 करोड़ रुगो असा जी जमात में कुरान जा हाफिज 3 करोड़ असा जी जमात में कुरान जा हाफिज इमाम हुसैन जे सीने में कुरान हो असा जे सीने में कुरान असा सैयदन पटको ही न करे पातो आ असा जो मुर्शिद अली पिटके वारो न हो छो पटके वारो कावड़ जी विया असा दाढ़ी न करे रखी आ आखिरी गालियों तवज्जो माके ता जो एहसास आ हे दाढ़ी असा इन करे रखी आ करबला जे मैदान में जो को जवान शहीद थियो उन इमाम हुसैन जे चेहरे में नाने मोहम्मद जी सुन्नत दाढ़ी मुबारक सीने ते चमके पे माके एकड़ो दोस्त पियो चे जैसे हाने चवन ता त चिल्लो थींदो पो 40 ॾींहं ते पो बाह में गिरदासे पो टांडन ते मातम कंदासे टांडन ते मातम कंदासे बाह में मातम कंदासे मुखे दोस्त जो साईं शाह साहब इया भी इबादत आहे छा बाह में गिरो पो चवन ता जेको हिते बाह में गिरंदो मातम कंदो वो जन्म जी बाह को बचदो मां जो काथे लिखल न कुरान में न हदीस में बाकी अल्लाह त हिय तो चवे कुरान में त बाह को बचो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा आए न कुरान ओ ईमान वारो बचायो पाण के बचायो पांजे घर वारन के बचायो बाह को मां चो केड़ो मज़हब आ अल्लाह तो चे बाह को बचो हे तो जे हलो बाह में वरी बेसी पारे में कुरान में रब तो चे मखो ही दुआ घुरदा कयो रब्बना आतना फिद दुनिया हसन व फिल आखिरत हसनत व क़िना अज़ाबन नार अरे वही कुरान को परे हदीस को परे अल्लाह इन मजहब को तो के बचाए छो त कुरान में रब तो फरमा मखो पनाह घुरो जन्म जी बाह को हे तो थे हलो त बाह ते इबादत कयो अरे बाह जी इबादत मजूसी कनान मुसलमान न कंदो तो अल्लाह से असा के बचाए एड़न को अल्लाह उनन के भी हिदायत दे बाकी पांजे सीने के धक हणो शुरियूं हणो मथो फाड़ो अचो कुरान को पुछो कुरान तू बुधाए मातम कजे या सब्र कजे
आखिर में मां कुरान जी झलक कुछ आयतूं पढ़ा छो तो खुतबे में भी पढ़ियो कम मिन फियतिन कलीलतिन गलबत फियतन कसीरतम बिइज़्निल्लाह 10 मिनट साथ रहो तो सुभान अल्लाह कुरान पढ़ा त को रहमत जो मी वसे अल्लाह इन महले में शैतान के भजाए छड़े कम मिन फियतिन कलीलतिन गलबत फियतन कसीरतम बिइज़्निल्लाह चेतो हक वारी जमात भली थोड़ी हुजे पर जेकरे सब्र था कन त वल्लाहु मअस साबिरीन मा अल्लाह भी सब्र वारन सा गदा वरी बुध कुरान असा वाबिन के न मनो असा मौलविन के न मनो अरे न अल्लाह डिठो आ न मिठो मोहम्मद डिठो आज डिठो आ ते न हसी के कुरान के डिठो पांजे मजहब के कुरान सा भेटायो जाडे कुरान चवे ओडे हलो बुधाए कुरान चेतो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह ओ ईमान वारो मदद वठो मां अल्लाह को सब्र जे जरिए नमाज जे जरिए छो त इन्नल्लाह मअस साबिरीन मां अल्लाह सब्र वारन सा गड्डा यही लिखल आ साईं अब्दुल कादिर रिंद चोंदो इन्नल्लाह माल मातिमीन देखायो ये लिखल इन्नल्लाह माल मातिमीन मां अल्लाह मातम वारन सा गड्डा जेको शुरू होने उन सा गड्डा इन्नल्लाह मअस साबिरीन घणी आयतूं थियूं ब गालाइंदो हलो ब आयतूं वरी 3 आयत कुरान को पुछो कुरान असा त अच्छा कपड़ा पहनदा मोहरम में ए कारो लिबास तो पाए कुरान तू बुधा कुरान असा सब्र क्यों आ होदे पिटको मातम मा असा दे सब्र आ पर सब्र वारन के अल्लाह जन्नत में केड़ा कपड़ा पाराइंदो पुछो कुरान को फैसलो अज हिन को दा करायो असा जो जज ही कुरान रिंद साहब जी कबर ते अल्लाह रहमत करे रिंद साहब चंदो देवबंद जे वायद जो जज कुरान तो हिन ते कावड़ करे तो सट जी वने हां कुरान तू बुधाए असा अच्छा कपड़ा पहनदा होरे कारो कपड़ो जे तो कारो कपड़ो जहन्नम जो लिबास आ फिरौन जो लिबास आ अल्लाह कुरान भला सब्र जो कयो अच्छा कपड़ा पायो पो अल्लाह असा के जन्नत में केड़ा कपड़ा पाराइंदो चेतो वजज़ाहुम बिमा सबरू जन्नतों व हरीरा चेतो सब्र करे तो ता अच्छन कपड़न वारन के मां अल्लाह जन्नत में रेशम जे पट जा वगा पाराइंदो मां अल्लाह नसीब कराइंदो रेशम जे पट जा वगा आलियहुम सियाबु सुंदुसुम व इस्तबरक अल्लाह सब्र वारन के बियो इनाम केड़ो दीने छो त असा हिते कंगण न पाइंदा असा लो जा कंगण न पाइंदा अज मां एकड़ी जाय ते वया जुम्मो पढ़ा में ठारू शा नौशरो फिरोज ओडो बयान करे हेडे आयो एकड़े दोस्त के 3-4 ये मुंडरी पातल होयो जैसे ही मुंडरी मां के नौकरी दींदी आ ही मुंडरी मां के पुट दींदी आ हे पत्थर मां के हे फायदो दींदो माना सब कुछ मुझो मुठ में बंद एडो शिरक एडी बदबख्ती सब कुछ करण वारो केरा हाथ मथे करे अल्लाह ओ कुरान बुधाए असा के असा सब्र क्यों आ असा कंगण न पाइंदाऊं देवबंदी जमात वारा असा कारा धागा भी न पाइंदाऊं के असा जा भी जट देवबंदी चोंदा से धागो त पड़ी साईं अब्दुल मुजीब बेर वारे के एकड़े जलसे में हमरा चो धागो पड़ी रे साईं धागे के लंबायो चे ता जड़ा देवबंदी पक्का भी धागा पड़ाए जाए जट असा जा देवबंदी भी धागा दा पड़ाए शिरक आयो धागा पांजी औलाद के धागो न पराइंदा कयो असा जो मुर्शिद साईं खलीफो अहमद दीन रहमतुल्लाह अलैह साईं हमादुल्लाह हाले जी वाले जा खलीफा हा दरगाह जरार पोड़ वारा असा जी पाड़े जी दरगाह है एकड़ी जाय ते मेहमान थी विया मेहमान मेजबान साईं दे पंजो नंढड़ो बार खणी आयो जैसे हिन के दुआ कयो त नंढड़े बार के धागो पातलो छा पातलो धागो त साईं खलीफे अहमद दीन चयो अबा हे छाए जैसे नानी बदो के बदो नानी बदो अबा हे जायज कोने नबी जी सुन्नत के खिलाफ आ जैसे नानी बदो आ जे ता जे घर मोहम्मद जो दीन कोने नानी जो दीन आ मानी न खाइंदुम ता जे घर कावड़ी जी हले असा वन छोरा धागा दा बदल
ये कंगण था बदन याद रखो सोन पाइंदो धागा पाइंदो कंगण पाइंदो अल्लाह न ॾींदव जन्नत में छो त अल्लाह कुरान में चेतो जेके ये न पाइंदा व हुल्लू असाविर मिन फिद्दा अचो मां अल्लाह तवा सब्र वारन जे लाइ जन्नत में सोना कंगण तैयार कया ओ हिते खपन या हुते खपन ओडे खपन न चार आयतूं थी वयूं अल्लाह सब्र जे बारे में वरी 5 आयत हा कुरान तो फरमा वला नबलवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूई व नक़सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बश्शिरिस साबिरीन चईदे न सुभान अल्लाह 5 आयतूं सब्र जो या अल्लाह 6 आयत भी मुंहिंजा रब ॿुधाए सब्र जे बारे में चेतो वसाबिरीन फिल बासा वरी 7 जाते कुरान तो चे या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू ओ ईमान वारो सब्र कयो वसाबिरू हिक बे के सब्र करायो वराबितू हिक बे सां राब्ते में रहो वत्तकुल्लाह जो अल्लाह को तलअल्लकुम तुफ्लिहून तवी कामयाब थी वेंदो कुरान असा के 6 आयत बुधाए सब्र जे बारे में त असा पिटको न कयो मातम न कयो हाय घोड़ा न कयो सीने के धक नाणो सब्र कयो सब्र जो इनाम केड़ो आ बुध कुरान छा तो फरमाए चेतो सलामुन अलैकुम बिमा सबरतुम जन्नत जे दरवाजन मो सब्र वारन दे सलाम ईंदा फनीम उक़बदार सब्र वारन जो घर भी भलो आ 7 आयत बुधा कुरान सब्र वारन जे ला छा तो फरमाए चेतो याकूब अलैहिस्सलाम को 40 साल पुट जुदा कयो रोई रोई अखिन जो पानी भी घट थी वयस नजर घट थी वई पो भी छा तो चवे यूसुफ जी जुदाई में क़ाल इन्नमा अशकू बसी व हुज़नी इलल्लाह अल्लाह पंजे दुख जी दास्तान तोखे दो बुधाया फसब्रुन जमील सब्र सोणो आ 40 साल पुट जो मुंह न ॾिठो आ जेके अध दुनिया जो हुस्न मिलला वल्लाहुल मुस्तआन अला मा तसिफून सब्र जो फल मिठो आ मुंहिंजो मददगार अल्लाह वा रब चयो याकूब एडो सब्र कयो थी अच त इनाम ॾियाए 40 सालन खां पोइ यूसुफ सां मिलाया तो पुट के नबी भी करे ॾींदो साए मिस्र जो बादशाह भी करे ॾींदो घणियूं आयतूं थियूं 7 ॿ 3 आयतूं ॿुधायां दिलि चवे थी ॿुधायां वरी 8 आयत सब्र जे बारे में या अल्लाह चेतो सब्र सिखणो हुजे त हजरत अयूब अलैहिस्सलाम को सिखो वज़कुर अबदना अयूब इज़ नादा रब्बहु अन्नी मस्सनी शैतान बिनुस्बि व अज़ाब वाह जो अयूब अलैहिस्सलाम सब्र कयो अरे तू असा जी हिकड़ी में मरे ते भी अल्लाह ते कावड़ा वेठा अल्लाह के में मारनी त मुजी दुश्मन जी मारे हम मुजी छो मारे अल्लाह ते कावड़ा वेठा ओ अयूब अलैहिस्सलाम जा 3000 उठ 3000 डाचू तबाह कई 7000 बकरियूं शेला घटा रिढा कुरान मजीद जा तफसीर चवंदा तबाह थी वस 500 डांद तबाह थी वस नबी भी हो जमींदार भी हो जमीन तबाह थी वयस तू असा के मलेरिया थे थी अल्लाह ते कावड़ा वेठा हूं अयूब अलैहिस्सलाम के 18 साल बुखार ॾिने 18 साल बुखार असा अल्लाह ते कावड़ा वेठा हूं अल्लाह के बीमारी ॾिनी त दुश्मन के ॾे माखे छो ॾिनई हालांकि नबी से फरमायो मुझे उम्मती के हिकड़ी रात बुखार निकरे अल्लाह जी रजा ते राजी रहे सब्र करे अल्लाह एडो सखिया मुझे उम्मती जा 10 सालन जा गुनाह माफ करे छडींदो पर असा में सब्र होजे न हाय मरी विया से शुगर वधी वई मरी विया से ब्लड प्रेशर वधी वियो मरी विया से गुर्दा खराब थी विया जरी भी पुछा कर दे खबर मजो आए मजो कोन शुक्र त आहे ही कोन असा वट महीनो ट्रांसफार्म खराब थी विया मरी पिया आराम में सुम्ही नथा सघूं शुक्र असां वटि आहे ही कोन जॾहिं पुछा करे हीअ बीमारी आहे हीअ तकलीफ़ आहे कॾहिं ईअं न चवंदो त मां अलाह खां राज़ी आहियां
ये तो अच्छे ही नथी जुबान ते लाइन शकरतुम लअज़ीदन्नकुम अरे शुक्र करे मां अल्लाह अञा वधाया। शेख सादी रहमतुल्लाह अलैह सवे मुल्कन जा सफर करे किताब लिखे जे तो पैसा खत्म थी विया जुती चोरी थी वई पेरे ओघाड़ो घुमा पयो दमिश्क जे मुल्क में जुमे नमाज जो टाइम मा जुलाई जो महीनो आ पेर सड़न पया अल्लाह दे तके चे में एतरा त पैसा देया जो बाजार में जुती त वठा थोरो जो वक्त वेम त हमरा अचे पयो सामू जुमे नमाज पढ़ण लाए उनके टंगू ही कोन हो बीमारी असका पैर त पंजी जाते जुती त पंजी जाते गरम जमीन ते घीस जी करे नमाज ते अचे आसमान ने तके ते मौला खैर आ जुती न नहीं खैर आ जुती भली न दे पर जंघा त दिन्यू थी घुमी त सका हे भी त तुजो बानो आ जेके टंगू ही कोन न पो भी अचे तो तुझे दर अयूब अलैहिस्सलाम के 18 साल पेट में सूर 18 साल लिंगन में सूर सब कुछ खत्म थियो 80 साल जो पोड़ो नबी अल्लाह पुछा तो करे शाह हाला गोठवारन भी कढी छड़ई चेतो अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन रब घर जी छत किरी पई पोटा मरी विया पोटियूं डोटा डोटियूं न्याणियूं उन्हनि जा मुड़स पुट उन्हनि जूं ज़ालूं क़ुरान मजीद जा तफ़सीर लिखंदा वाह जो नबी अयूब अलैहिस्सलाम जो 47 जनाज़ा कुलन ते खये त बि दान न कई चे मां राज़ी आ असां दे हिकड़ो घर जो माण्हू मरे भी हाय घोड़ा पिटको कुटको सलाम है नबी के अल्लाह चस्त सब्र जो इनाम ॾियाए सब्र जो इनाम ॾियाए 80 साल जा पोढ़ा नबी वाह जो सब्र कयो थी अच त इनाम ॾियाए छो त मातम जो इनाम न आहे सब्र जो इनाम मातम जा पातर तव सब्र जो इनाम तव काथे लिखल आहे कुरान में उरकुद बिरिजलिक हाज़ा हाणे हाणे थकजी वियो उरकुद बिरिजलिक हाज़ा मुग़तसलुम बारिदुम व शराब कुरान खोले देखाया शुक्र सा सैयदन के अल्लाह सीने में कुरान दिनो अल्लाह तां जी औलाद के भी सीने में कुरान दे उरकुद बिरिजलिक हाज़ा नबी पैर थी खुड़ी थी या जमीन ते गसण तुंजो कमा बिना बोर जे बिना जर जे मुग़तसलुम बारिदुम व शराब मिठो चश्मे वारो थधो पानी कढण मा अल्लाह जो कम पानी निकतो नबी तड़बी कये पानी पीते बीमारी त खत्म थी वई पेट जो सूर खत्म थी वियो 18 सालन जो बुखार खत्म थी वियो लिंगन जो सूर खत्म थी वियो 80 साल मो अल्लाह तो चे सब्र जो इनाम वरी 18 सालन जी जवानी भी ॿीहर थो मोटाए ॾियाए असां सॼी रात कुरान खणो रब जवानी दे मिलंदी अयूब अलैहिस्सलाम वाहिद नबी आ एडो सब्र कए जो 80 साल में वरी ॿीहर जवानी मिले 18 साल घरवारी जो आई त सुञाणे सी कोन पई या मुंह लिकाए चएस पई ओ नौजवान मुंजो मुड़स वेठो काडे छो त 80 साल जो रूप बियो आ न 18 सालन जी जवानी जो मुंह बियो आ न ते माई हेठ कर माई त तुजो मुड़स आ ते तू आ हे जवानी ॿीहर ते अल्लाह सही सब्र जो इनाम ॾिनो हाथ मातम जो इनाम कोने सब्र जो इनाम अञा बुध कुरान सब्र जो इनाम चेतो 10 माण्हू कामयाबिन मालावट केड़ा इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मोमिनीन वल मोमिनात वल कानितीन वल कानितात वस सादिकीन वस सादिकात वस साबिरीन वस साबिरात वल खाशीन वल खाशियात वल मुतसद्दिकीन वल मुतसद्दिकात वस साइमीन वस साइमात वल हाफिज़ीन फुरूजहुम वल हाफिज़ात वज़्ज़ाकिरीन अल्लाह कसीरन वज़्ज़ाकिरात अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा वरी 10 आयत बुध सब्र जी नबी के जे तो वस्बिर लिहुक्म रब्बिक नबी तू भी सब्र कर अल्लाह जे हुक्म सा वस्बिर लिहुक्म रब्बिक वला तुति मिनहुम आसिमन औ कफूरा
वरी यारी आयत बुध सब्र जी अल्लाह से दो फरमाए सुम्मा कान मिनल लदीन आमनो वतवासौ बिस्सब्र वतवासौ बिल मरहमा वरी बारी आयत बुध अल्लाह से चेतो वल असर कसम ज़माने जो इन्नल इंसान लफी खुसर सब इंसान नुकसान में आन या अल्लाह खटी केड़ा व्या चेतो इल्लल लदीन आमनो हाथ मथे करे कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह रब ईमान वारा के कलमो पढ़ी व्यान हाने छा कन जे दो व अमिलु सालिहात अमल नेक करया व तवासौ बिल हक एक बे के हक जी पारत करया व तवासौ बिस सब्र जे सब्र हुंदई तबो खटी वई 12 आयतूं बुधायुन जे वक्त हुजे आ ते कुरान सैयद जे मथे ते आ मां बे साल अचा ताकि मां 82 आयतूं कुरान मो सब्र जो कढी दिनुम रब तो चे सब्र सब्र चो इंशाल्लाह सब्र कंदास मातम को परे थींदासे फैसलो पाण कयो हेडे मस्जिद दा होडे मेखानो हेडे कुरान होडे नोहान हेडे पटकोवा होडे पिटकोवा हर शे जी उबतड़ा हेडे नमाज़ा होडे वरी बिना टिन वक्तन वारी नमाज बेपारी टिपारी गडे सुजलो तो सोमाणी गडे आजानी ना तेजे करे असा तांजा दुश्मन ना आयूं तांजा सजण हूं खुदा जो कसम केजी दिल आजारी थिया त मां माफी तो वठा बस मां दिल सा ये करे दर्द में ता के समझाया दो अल्लाह जो वास्तो तव जे ये गाली नथा बुधायूं त ता जो भो नथो थे नबी से जो भो तो दे नबी से फरमाया जेको मौलवी वायद में हक लिकाए अल्लाह जो रसूल चो मलाइक पेरो इन मौलवी जा चप कतरे मौलवी के जहन्नम में उछलाईंदा असा पंजो बार लायूं था अल्लाह जो वास्तो तो नमाज पढ़ो कुरान सा ताल्लुक रखो सब्र वारी जमात जमीयत उलमा इस्लाम मा असा जा भी त खोड़ शहीद थिया हाने ॾिठो मौलाना फजल रहमान साहब जी जमात जा केडा बाजोड़ में शहीद थिया पर असा जी जमात के सलामा जो केंजो भी नुकसान न कयो ये सब्र वारी जमात 52 माण्हू असा जी जमात जा शहीद थिया इन मुहर्रम में बम धमाको थियो बाजोड़ में पर हिक भी के माण्हू जे दुकान जो नुकसान न थियो रोड ब्लॉक न थियो असा सब्र कयो से शहीद खालिद महमूद रहमतुल्लाह अलैहि जी शहादत ते असा सब्र कयो से असा आयूं हुसैनी काफिले वारा ये सब्र वारी जमात था छो तो सब्र वारे जो बदलो अल्लाह पाण वठंदो अल्लाह ताला मुखे ता के अमल जी तौफीक नसीब फरमाए अल्लाह ताला वेण कबूल फरमाए अल्लाह मुझे बुधाइण कबूल फरमाए या अल्लाह इन जमात जो वेण कबूल फरमाए या अल्लाह असा जो बुधाइण कबूल फरमाए या अल्लाह असा जी जुबान के हमेशा जिक्र जी तौफीक दे या अल्लाह शुक्र जी तौफीक दे या अल्लाह सब्र जी तौफीक दे मुझा मौला इन दुआ में अच्छी दाढ़ी वाला वेठान अल्लाह इनन जे सदके मुखे भी माफ फरमाए जमात के भी माफ फरमाए या अल्लाह सा मेरा जरूर आयो गुनाहगार हूं पर बेगैरत ना आयो तौहीद वारा हूं अल्लाह तौहीद जे सदके माफ फरमाए मुझा मौला असा के सच्चो हुसैनी बना सहाबा अहल बैत जो गुलाम बना या अल्लाह हुसैनी काफिले सा असा जो ताल्लुक नसीब फरमाए हक वारन आलिमन सा ताल्लुक नसीब फरमाए इन मस्जिद के ता कयामत आबाद फरमाए मुझा मौला जेके जमाती दिल में हसरत खणी आयान जायज हाजत वो पूरी फरमाए जिन जे घर में न्याणियों बैठल उनन जा रिश्ता आसान फरमाए जिन नौजवानन जो शादियों ना थल उनन जा रिश्ता भी आसान फरमाए जेके बेचारा अस्पताल में के दोस्त दुआ ला अर्ज कयो के जो पुट एक्सीडेंट थियो जेके जख्मीन उनके शफा अता फरमाए शहीद इनामुल्लाह भुट्टो जेको शहीद थी विया उनन जी कब्र ते अल्लाह रहमत फरमाए या अल्लाह के जो अबू के जी अम्मड़ के जा भाईर भेनर नंढा वड्डा जेके जहान छड़े वियान अल्लाह सबनी जी बख्शिश फरमाए मुझा मौला असा के साहब अहल बैत जी गुलामी नसीब फरमाए या अल्लाह इन मुल्क में इस्लामी कानून नसीब फरमाए मुझा मौला असा जे कायदीन जी उलमा जी हिफाजत फरमाए मुझा अल्लाह असा के हर साल काबतुल्लाह जो दीदार करा रोज़े रसूलुल्लाह जो दीदार करा असा के 24 कलाक नबी जी सुन्नत जिंदगी गुजारन जी तौफीक अता फरमाए रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम
ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين اللهم آنس وحشتي في قبري اللهم ارحمني بالقرآن العظيم واجعله لي إماما ونورا وهدى ورحمة اللهم ذكرني منه ما نسيت وعلمني منه ما جهلت فارزقني تلاوته آناء الليل وآناء النهار واجعله لي حجة يا رب العالمين وصلى الله تعالى على رسول خير خلقه محمد وعلى آله وصحابه أجمعين ثم أجمعين برحمتك يا أرحم الراحمين لا إله